कोरोना वायरस के खतरे सबब सिंध हुकूमत के ऐलान ते लॉकडाउन के बे डी आड़े ते सूबो देरो गढ़ी यासीन टंडो गुलाम हैदर कोटड़ी ए नवाबशाह में मुकम्मल लॉकडाउन रहो। सूबे देरे में असिस्टेंट कमिश्नर सूबो देरो मुजम्मिल हुसैन बुगियो आर्मी के जवानन रेंजर्स जे जवानन SHO काजी मोहम्मद बच्चल ए बियन के साण करे सूबो देरो शहर के मुख्तलिफ हंदन ते विजिट करे शहर के लॉकडाउन करायो। गढ़ी यासीन में सिंध हुकूमत के ऐलान के मोड़ दींदे शहर मुकम्मल बंद रखियो। SSP शिकारपुर, DC शिकारपुर ऐं DSR रेंजर्स एहलकार साण करे गढ़ी यासीन शहर जो दौरो कयो। बे तरफ SHO गढ़ी यासीन गुलजार अली बुरड़ो पुलिस एहलकार साण करे शहर जे मुख्तलिफ हंधन ते लॉकडाउन जी खिलाफवर्जी कंदड़ 15 खां वधीक माण्हुनि खे गिरफ्तार करे इलाक़े हवाले करे छॾियो। टंडो गुलाम हैदर में बि सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे फैसले बाद समूरो शहर बंद रहियो, जंहिं करे मज़दूर तबको बुखूं काटण ते मजबूर आहे। सोशल वर्कर सरदार गुलाम मुर्तजा लगारी, हाजी हुसैन बख्श चांडियो ऐं काशिफ समूह पारां मिस्कीन खानदाननि में राशन जा थेला तक़सीम कया। कोटड़ीअ में बि सिंध हुकूमत पारां कयल लॉकडाउन जे ॿिए ॾींहं ते बि शहर मुकम्मल बंद रहियो। पुलिस ऐं रेंजर्स पारां समूरे शहर जो गश्त जारी रखियो वियो। साइट एरिया ऐं खुर्शीद चौक ते कुछ नौजवाननि पारां लॉकडाउन जी भञकड़ी करण ते खेनि पकड़े कनकोशी बाद आज़ाद कयो वियो। नवाबशाह शहर में बि कोरोना वायरस खां महफूज़ रहण लाइ लॉकडाउन जे फैसले खे कामयाब कराइण लाइ मर्द पुलिस एहलकारनि सां गॾु लेडीज़ पुलिस एहलकार सब इंस्पेक्टर मरियम जी क़यादत में शहर जो गश्त करण सां गॾोगॾु दुकान पिणु बंद कराया, जॾहिं त कलम 144 जी भञकड़ी करण जे इल्ज़ाम में 20 खां वधीक माण्हुनि खे गिरफ्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि ते मोकिलियो वियो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।